प्यारे अहमद शाकिर जो ही नज़म पंहिंजी माउ खे भेटा तौर पेश करे थो। माउ माउ ही जहान तोड़े बे जहान जी तखलीक जा आसार, तुंहिंजनि कदमनि में खंभ डेलुनि जा, भौरनि जा भेरा, ख़ुशीअ जा सभु पुरस्रार पेचरा, जीवन जा नाच गाना बेमायना बणजनि था तुंहिंजी बाझ में। खुशबू जे खेप खां झरणनि जी मौसीकी ऐं तंबूरे जी ज़बान खां पुरसकून तुंहिंजी लोली। माउ माउ ही दावा हकीकत नाहे खुदा जी मालकी, खुदा जी मालकी इंसाननि ते आहे। 10 महीना भंजडाह जा भंडार तोई भोगिया, तुंहिंजी मालकीअ जी दावा हिन धरतीअ जे गोले खां वज़नाइती आहे। माउ माउ ही जहान तोड़े बे जहान जी तखलीक जा आसार, तुंहिंजनि कदमनि में